नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सुबुह देरो में ख़बर ॾींदा हलूं त ह्यूमन राइट्स HRPF तालका सुबुह देरो जे जॉइंट सेक्रेटरी अब्दुल सत्तार मेमण एहतजाज कंदे चयो है त मुंहिंजी घरवारी मसमात अनवर खातून बेगी मां मसमात मेहरान खातून पंहिंजे पीउ जी मिल्कियत मां पंहिंजी ज़मीन जो पंहिंजे सोट ज़ाहिद मेमण खे वेकिरो करे ॾिनो है। जंहिं ॻाल्हि तां मच्छरजी मुंहिंजो सालो बदनाम ॾोहारी अली खान मेमण ॾोहारी क़िस्म जा माण्हू मुंहिंजे घर जे दर ते वठी अचे थो, धमकियूं ॾे थो त ज़मीन मूंखे मुफ़्त में ॾे, ॿी सूरत में तोखे क़त्ल या अगवा कराईंदुसि, तुंहिंजे घर मां चोरी कराए रली बि न छॾींदुसि। हिन IG सिंध ऐं ॿिनि वसाइलनि खां मुतालबो कयो त ॾोहारी खे गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम तालका सूबे जिले जो जॉइंट सेक्रेटरी चुनो आहियां ऐं यूटिलिटी स्टोर इंचार्ज सभिनि जो इंचार्ज आहियां। जीअं त मुंहिंजी ज़ाल मिसमात अनवर खातून ऐं मुंहिंजी बेगी मां मेहरा खातूअ पंहिंजे पीउ जे ज़ाती मिल्कियत जो हिसो ज़ाहिद मेमण खे विकिरो करे ॾिनो आहे, जंहिं ते उन्हनि जो भाउ मुंहिंजो सालो अली खान मेमण जेको बदनाम ॾोहारी ऐं भाड़ेल बि आहे, उहो मुंहिंजे दर ते अची मूंखे मोतमार धमकियूं रोज़ानो ॾेई थो वञे। चए थो तोखे मां पंहिंजा ॾोहारी वठी थो अचे जेके मुंहिंजे दर ते माना धमकियूं ॾेई था वञनि ऐं उन्हनि खे कल्ह घर ॾेखारियो आहे त हे हिन जो घरु आहे, हे यूटिलिटी स्टोर सॻियुनि ते रोज़ु ईंदड़ वींदड़ आहे, हिन खे सफ़ा माराइणो आहे ऐं तमामु घणियूं धमकियूं ॾेई रहियो आहे। पुरज़ोर अपील करे रहियो आहियां SHO सूबो देरो, SSP खैरपुर, IG सिंध, DIG सिंध खे त हिन बदनाम ॾोहारी अली खान मेमण खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे ऐं मूंखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे, जीअं आउं पंहिंजो गुज़र सफ़र करे सघां। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।